वेलकम टू माय यूट्यूब चैनल सिंधी विथ CH लाखो। जीअं त तव्हां सभु ॼाणो था त मुंहिंजे हिन चैनल जो बुनियादी मक़सदु आहे त सिंधी अदब में मुरवज मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तहक़ीक़ी ऐं मुहक़क़ाना तरह सां जेको आहे सो आऊं वीडियोस ठाहियां। अॼु उन ई सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे त सिंधी जदीद अदब में मुरवज सिंधी अदब में मुरवज हिकिड़ी जग मशहूरु सिन्फ़ गज़ल जे हवाले सां ही वीडियो असां ठाहे रहिया आहियूं। ऐं उन में ख़ासि तौर ते जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त JEST ऐं PST जे हवाले सां जेको IBA सखर वारनि सलेबस मुतारिफ़ करायो आहे उन जे हवाले सां ही वीडियो जी अहमियत बि वधीक आहे, छाकाणि त मुख़्तलिफ़ जेको सलेबस IBA सखर वारनि मुतारिफ़ करायो आहे उन में तक़रीबन 60 खां 70% जेको आहे शाइरी वारो जेको हिसो आहे उहो गज़ल ते मुश्तमिल आहे। अचो त हिन नंढे वीडियो में असां गज़ल जे जेकी बुनियादी नुक़्ता आहिनि उन्हनि ते डिस्कस कयूं ऐं उन्हनि जे बारे में असां इल्म उरूज़ तहत जेके उन जो फ़नी घाणेटो आहे उन जे बारे में असां पढ़ंदासीं ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं। जीअं त असां गज़ल जे हवाले सां ही वीडियो ठाहे रहिया आहियूं त सभ खां पहिरीं असां पढ़ंदासीं त गज़ल कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे। त गज़ल जेको लफ़्ज़ु आहे उहो बुनियादी तौर ते अरबीअ ॿोलीअ जो लफ़्ज़ु आहे। हाणे अचो त असां गज़ल जे लुग़वी माना जे तरफ़ अचूं त गज़ल जी लुग़वी माना आहे औरत जो ज़िक्र करणु या औरत सां प्रेम रिहाणियूं करणु। हिन जो जेको बुनियादी लफ़्ज़ जो लुग़वी माना आहे उहो आहे त औरत सां रिहाणियूं करणु या औरत सां प्यार जूं ॻाल्हियूं करणु। गज़ल सिन्फ़ जो जेको मवजिद आहे या बानी आहे या जोड़ींदड़ सभ खां अवल आहे त उहो ईरानी शाइर फ़ारसीअ जो मशहूरु शाइर रोदकी आहे। ऐं हमेशह जेको गज़ल हूंदो आहे उहो इल्म उरूज़ तहत जोड़ियो वेंदो आहे। हमेशह जेको गज़ल हूंदो आहे उहो इल्म उरूज़ तहत जोड़ियो वेंदो आहे। गज़ल बुनियादी तौर ते 3 हिसनि ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं उन जा जेके जुज़ा आहिनि उहे 3 जुज़ा हूंदा आहिनि जेके मिली करे गज़ल खे मुकमल कंदा आहिनि। गज़ल जे पहिरें बंद या पहिरें जेको हिसो हूंदो आहे उनखे असां मतला चवंदा आहियूं। जीअं ही शेख अयाज़ जो मशहूरु हिकिड़ो नाविल आहे, उन जो मतला आहे त थी अमल तास थां कूक कोयल करे हू परे या परे या परे या परे। त गज़ल जो जेको पहिरियों हिसो हूंदो आहे उनखे असां मतला चवंदा आहियूं। गज़ल जे ॿिए हिसे खे मतला सानी या मतला ज़ैब चयो वेंदो आहे। गज़ल जो उहो हिसो जेको गज़ल जे पहिरें बंद ऐं आख़िरी बंद खे छॾे जेको विच वारो हिसो हूंदो आहे उनखे असां मतला सानी या मतला ज़ैब चवंदा आहियूं। उन जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे शेख अयाज़ जो ही गज़ल, मोर जा पर त मूंखे ॾिना थे मियां नाच मूंखां न थी रेत पई ॿरे। यानी कि ही गज़ल जे पहिरें बंद खे छॾे जेको मतला आहे उनखां जेके विच में तव्हांजा बंद अचनि था उन्हनि खे असां मतला सानी या मतला ज़ैब चवंदा आहियूं। गज़ल जे आख़िरी बंद जंहिंमें शाइर जो तख़ल्लुस या नालो आयल हूंदो आहे तंहिंखे मक़्ता चयो वेंदो आहे। यानी कि ही गज़ल जो 3 जुज़ आहे जंहिंखे मक़्ता चयो वेंदो आहे, जंहिंमें शाइर जो नालो या शाइर जो तख़ल्लुस इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिते आहे ए अयाज़ ईअं थरा तो त पायल ॿधी पेर सोचे त रख धरतती ते धरे। यानी कि ही तव्हांखे हिन में शेख अयाज़ जो नालो नज़र अचे थो या शेख अयाज़ शाइर पंहिंजो नालो इस्तेमालु कयो आहे त तंहिं करे हिन जो जेको फ़नी घाणेटो आहे उनखे असां मक़्ता। गज़ल जॾहिं त इल्म उरूज़ तहत लिखियो वेंदो आहे तंहिं करे हिन जो हिकिड़ो फॉर्मेट फिक्स हूंदो आहे त गज़ल जेको आहे हमेशह घटि में घटि 5 बंदनि ते लिखियो वेंदो आहे ऐं वधि खां वधि 25 बंदनि ताईं लिखी सघिजे थो। इन खां वधीक असां बंद नथा लिखी सघूं। पर अॼुकल्ह सिंधी अदब में सिंधी शाइरीअ जदीद शाइरीअ में असांखे 4 बंदनि खां वठी 15 बंदनि ताईं
बि असांखे गज़ल नज़र ईंदा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ शाइरनि जे तरफ़ां नवनि घाणनि तहत लिखिया वेंदा आहिनि। अचो त हाणे असां गज़ल जे इल्म उरूज़ तहत जेकी आहे सम्झाणी खे सम्झूं। त इल्म उरूज़ तहत जॾहिं असां गज़ल लिखंदा आहियूं, गज़ल लिखियो ई इल्म उरूज़ ते वेंदो आहे, त उन जी जेकी मुख्य बनावट हूंदी आहे, उन में जॾहिं तव्हां पहिरियों बंदि लिखंदा आहियो, जंहिंखे असां मतलए अवल चवंदा आहियूं, मतलए चवंदा आहियूं, त उहो पाण में हम काफ़िया हूंदो आहे। जीअं असांखे हिन में नज़र अची रहियो आहे, करे ऐं परे। तव्हां पहिरीं जेको बंदि आहे, उन जे आख़िरी ॿ लफ़्ज़ जेके आहिनि, पहिरियों लफ़्ज़ आहे करे, ॿियो आहे परे, यानी कि हम काफ़िया आवाज़ आहिनि। हाणे साॻी तरह सां जॾहिं असां मतलए ज़ेब ऐं मतलए सानी में जॾहिं असां ॾिसंदा आहियूं, त हर जेको गज़ल हूंदो आहे, उन जे हर बंद जे जेको पहिरियों बंदि थी वियो, मतलए थी वियो, उन खां अलावा जेको मतलए सानी आहे, उन हर बंद में असांजो जेको हमकाफ़िया आवाज़ आहे, उहो बंद जे ॿिसिट में आख़िरी में ईंदो। जीअं तव्हांखे हिते नज़र अची रहियो आहे, तव्हांखे नज़र ईंदो त हर ॿी लाइन में जेको आहे असांखे हमकाफ़िया आवाज़ नज़र अचे थो, जेको गज़ल जी बुनियादी जेकी आहे बनावट जे हवाले सां तमामु ज़रूरी लिखियो वेंदो आहे। छाकाणि त जॾहिं असां गज़ल लिखंदा आहियूं, त उन जो फॉर्मेट इहो हूंदो आहे त हर बंद जे ॿी सिट, पहिरियों त मतला थी वियो, जेको मतला हूंदो आहे उनखे छॾे बाक़ी जेके बंद ईंदा आहिनि, जेके असां 5 बंद लिखूं या 25-24 बंद लिखूं, उन सभिनी में जेकी ॿी सीट हूंदी आहे, उन में असां ॾिसंदा आहियूं त जेको असांजो हमकाफ़िया आवाज़ असांखे नज़र ईंदो आहे। असांखे हमकाफ़िया आवाज़ नज़र ईंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, मोर जा पेर त मूं ॾिठा थे मियां, नाच मूंखां नथी रेत पई ॿरे। हाणे ॿरे जेको आहे, परे ॿरे, हाणे ॾिसो हिकु हमकाफ़िया आवाज़ आहे, ठीकु आहे। या मिसाल जी ॻाल्हि आहे, जी ही या झुॻो दाव पंहिंजो लॻो, जीत छा हार छा केरु पुठिते वरी। हाणे वरी साॻियो लफ़्ज़ असांजो जेको आहे सो अचे पियो। उनखां पोइ वरी असां नए बंद जी ॻाल्हि कयूं था, त उते बि असांखे नज़र अचे थो त जेको हमकाफ़िया आवाज़ आहे, उहो बंद जे ॿी सिट में आख़िरी में अचे थो। त इहो जेकी आहे असांजे गज़ल जी जेकी आहे इल्म उरूज़ तहत जेकी बनावट आहे, उहा जेकी आहे सो इन तरह सां लिखियो वेंदो आहे। उमेद आहे त तव्हांखे हिन सम्झाणी मां काफ़ी शयूं सम्झ में अची वियूं हूंदियूं। गज़ल जे हवाले सां जेके तव्हांजी कन्फ्यूजन हूंदी, उहा तव्हांजी दूरि थी चुकी हूंदी। ख़ासि तौर ते जेके JEST ऐं PST वारा जेके शागिर्द आहिनि, उन्हनि जे लाइ तमामु घणो काराइतो साबित थींदो, छाकाणि त तव्हां खां उते सवालु पुछियो वेंदो आहे त कहिड़े तरह सां हिन जी सिन्फ़ कहिड़ी आहे। त तव्हांखे जॾहिं सिन्फ़ खे सुञाणप जी जेकी आहे सो ख़बर हूंदी, फॉर्मेट जी ख़बर हूंदी, तव्हांखे उनजे घाणेटे जी ख़बर हूंदी, त असां उनखे आराम सां हैंडल करे सघंदासीं। उमेदु आहे त अॼोको वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। त साॻी तरह सां मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ वीडियोस जेके मुख़्तलिफ़ इम्तिहान PCS CSS जे सिंधी सब्जेक्ट जे हवाले सां रखंदो रहंदो आहियां, ऐं इनशाला वधीक बि वीडियोस अहिड़ा इंफॉर्मेटिव रखंदो रहंदुसि। त मूंखे ॾियो मोकिलाणी। अल्लाह वाही।